शेख बुरकियो जे ॻोठ जुम्मू ख़ान लगारी जे रहवासी पारां बिजली जूं टुटल तारूं तब्दील करण ऐं बिजली जूं तारूं घर मथां करण ख़िलाफ़ नज़ाकत लगारी, मोहम्मद मूसा, मोहम्मद अयूब लगारी, सजाद अली जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया ॾोधाईंदे चयो त वापडा शेख बुरकियो वारनि खे केतिरा ई भेरा टुटल ऐं कमज़ोर तारूं तब्दील करण जो चयो आहे, पर केर बि उन्हनि जो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। इन्हनि चयो त बिजली जूं तारूं घरनि मथां करण सबबि पहिरीं ई में चौपायो माल मरी चुको आहे ऐं माण्हू पाण खे बचाए घरनि मथां निकिता, जॾहिं त गुज़िरियल राति बिजली जूं तारूं घर मथां ओचितो किरी पई। शेख बुरकियो जी नाअहली सबबि कंहिं बि वक़्तु को जानी नुक़सानु थी सघे थो। हिननि चयो त हेस्को चीफ हैदराबाद एक्शन खणी ऐं टंडो मोहम्मद ख़ान एला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौरु ॻोठ जुम्मू ख़ान लगारी जे घर मथां किरियल बिजली जूं तारूं तब्दील करे इंसानी ज़िंदगियूं बचायूं वञनि, न त ॿी सूरत में जेकॾहिं को नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेवारु लाइन सुप्रीडेंट SDO टंडो मोहम्मद ख़ान हूंदो।